अस्सलामुअलैकुम। असां हिन वक़्तु बंबोर में आहियूं, जिते बंबोर मशहूरु आहे ससी पुनू जे वाक़े सां। ससी पुनू जो वाक़ियो हज़रत शाह लतीफ़ भटाई जे रिसाले में आहे। इहा तमामु माण्हुनि खे ख़बर आहे, भले सिंधी हुजे, मुहाजिर हुजे, पंजाबी हुजे, पठाण हुजे, पर पूरी दुनिया खे ख़बर आहे बंबोर जी ऐं ससी पुनू जी किसे जी। ससीअ खां पहिरियां हिते ई वॾी आबादी हुई। ससीअ जे वञण खां पोइ बंबोर तबाह थी वियो। रुगो खंडरात आहिनि। अवां ही बंबोर मुख़्तसर वीडियो में ॾिठो। वरी मिलंदासीं कंहिं ॿिए क़िस्त में। अस्सलामु अलैकुम। या अली मदद महर फ़क़ीर बंबोर कराची धाबे जी सिंध अलावा ही ख़ुदा हाफ़िज़ बड़ाई पार।